साचो सतराम। सच सतराम समझायो, सुख ॾियण वारा ही सुख पाईंदा आहिनि। सो अहिड़े सचे साईं जे 151 साला जनम महोत्सव 22 खां 25 अक्टूबर ताईं जेको संत सतराम धाम राड़की साहब ऐं संत सतराम धाम नागपुर में मल्हायो पियो वञे, सोनी में शामिल थी पंहिंजो भाग बनाए। जीअं त ही मेलो शहनशाह जो 151 साल आहे ऐं 51 जो मक़सद ही हूंदो आहे सचे साईं तरफ़ रहमत तरफ़ वधाइणो। सो हक़ीक़त में इहो मौक़ो उन मालिक जी रहमत आसीस कृपा ऐं करुणा पाइण जो मौक़ो आहे। सो अहिड़े मौक़े खे भाग सां बणायूं, जिन खां रहिजी न वञो। सो राड़की साहब में या नागपुर में पहुची करे उन भाग में ज़रूर शामिल थियो। ऐं जेके मेला इन मौक़े ते असां शहरनि पंहिंजनि में मल्हाईंदा आहियूं, सो इन मौक़े ते उहे मेला शहरनि में न मल्हाईंदे उहे पाण वरी जनवरी में मल्हाईंदासीं ऐं हिन मेले में असां राड़की साहब या नागपुर में शामिल थी करे पंहिंजो पाण खे भागनि सां भरियूं ऐं उते पहुची शेवा सां उन मालिक जी रहमत में पायूं ऐं दर्शन करे मेलो करे पंहिंजो पाण खे जीवन भर मल्हायूं। सो उन सचे साईं दर इहा ई अरदास त अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो उन सचे साईं जी दामन में रही पंहिंजो पाण खे भागनि सां भरियूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।